रिकॉर्ड भी कयां थो तव्हांजो दुनिया खे ॿुधाईंदासीं लतीफ़ साईं जा बैत ऐं शाइरी बि असांजे स्कूलनि में पढ़ाई थी वञे। हा, वगर करियो वतन गॾु आवाज़ बिल्कुलु आस्ते बि न हुजे ऐं तमामु वॾो बि न हुजे, आराम सां। वगर करियो वतन, वगर करियो वतन, पिर्त न छिननि पाण में। वरी धरो आवाज़ थी वियो। छो बाबा तव्हां ताक़त न आहे छा तव्हांजे जेको आहे गले में? वगर करियो वतन, घोड़ त केॾो तेज़ कंदा आहियो, छित किरंदी आहे, ईअं लॻंदो आहे ॼाण थी छित किरे। सवेर असीं हुते वेठासीं, मूं चयो हीअ छा मेलो आहे, छा आहे? अञा साईं बि बीठो। जंहिंमहिल साईं पढ़ाए, जंहिंमहिल उस्तादु अची वञे क्लास में, सभु चुप थी वेंदा कनि। पोइ जेसिताईं को उस्तादु हुकुम ॾिए उन खां पोइ ॿियो कमकार। हाणे वरी आउं पढ़ायां थो, वरी बि सुठे आवाज़ में पढ़ंदो। हीअ बाबा टवाल छॾ। ऐं जेॾीमहिल उस्तादु पढ़ाए उन ॿियो को बि कमु न आहे कमु। ठीकु आहे? वगर करियो वतन, पिर्त न छिननि पाण में। पसो पखी अड़नि, माण्हू आहे नेठि घणो। हाणे वरी था पढ़ूं। हाणे तव्हां ॻाल्हि सम्झ में आई? ही सिंधी ॿोली हुई, अंग्रेज़ी हुई, उर्दू हुई, कहिड़ी ॿोली हुई? वगर छा खे चइबो आहे? पखियुनि जा वलर थींदा आहिनि, माल जा वॻ थींदा आहिनि। पखियुनि जो जेको ग्रुप हूंदो आहे उनखे छा चवंदा आहियूं पाण? ऐं त ॿुधाए वियुसि। उहा पखी पाण में हलंदा आहिनि, वगर करे हलंदा आहिनि, छा करे हलंदा आहिनि? वगर तव्हां लफ़्ज़ ॿुधो आहे या तव्हां वलर चवंदा आहियो? पखियुनि जा वलर चवंदा आहियो। उर्दू में त झुंड चइबो आहे, साईं सिंधी में त इहो ई लफ़्ज़ आहिनि, या वगर या वलर। तव्हां इहो ॿुधो आहे या ॿुधो ई न आहे? माना हिन बैत में लतीफ़ साईं जेको असांखे सबक़ु पियो सेखारे, उहो सबक़ु कहिड़ो? छो त शाइरी रुॻो लफ़्ज़ त न आहिनि, शाइरी जो मक़सदु आहे न। ॿियो शाह लतीफ़ असांजो वॾो असांजो बुज़ुर्ग शाइर आहे, तमामु असांजो ॿोली जो, असांजे तहज़ीब जो ईअं सम्झो त मुहाफ़िज़ आहे। त उन जेका ॻाल्हि कई हूंदी उनजो मक़सदु हूंदो। माना हीअ ॿुधाए पियो त इहे पखी आहिनि, उहे पाण में गॾिया था वठनि, वलर करियो था वठनि, वगर करियो था वञनि, या कुंजनि जूं कतारूं आहिनि। पखी अकेला न हलंदा आहिनि। त अकेलो इन करे न हलिबो आहे त मथां बाबा छा आहे? ध्यानु सां ॿुधो, हीअ ॻाल्हि तव्हांखे सॼी ज़िंदगी कमु ईंदी। हीअ जेका तव्हांखे आउं हींअर ॻाल्हि ॿुधायां पियो, इहा छो त इल्मु चइबो ई उनखे आहे जेको माण्हू खे सॼी ज़िंदगी कमु अचे। छो त इल्म जी माना ई आहे तव्हांखे अहिड़ो ॼाण मिले, तव्हांखे अहिड़ी ख़बर पवे जो तव्हांजी ज़िंदगी आसान थी पए। ज़िंदगी में जॾहिं तव्हां अञा सुभाणे महिमान ईंदा तव्हांजे इंतज़ार में, अञा इलाही जेका तव्हांखे ख़फ़ो करिणो आहे। हींअर ॿाहिरि आहियो, तव्हांखे ख़बर न आहे सुभाणे तव्हां ऑफिसर हूंदव, सुभाणे तव्हांजा घर हूंदा, वॾो जहान हूंदो तव्हांजो। त उन लाइ ज़रूरी आहे हीअ ॻाल्हि सम्झो त हिन में लतीफ़ साईं चवे थो त माण्हुनि खे हिक ॿिए सां गॾिजी रहणु खपे। छो त असां जेका तहज़ीब जेका माण्हुनि जी जेका आहे उनखे चइबो आहे त माण्हू हिक ॿिए सां गॾु रहंदा आहिनि, हिक ॿिए सां सहकार कंदा आहिनि, हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि हिक ॿिए जी। छो त माण्हू गॾु रहण जो मक़सदु इहो ई आहे। पखी गॾु इन करे हलंदा आहिनि त उनखे को नुक़सानु न थिए, माना गॾु हुजनि, हर हाल में गॾु हुजनि। तंहिंजे करे उहो ॿुधाए पियो त वग़ैरह पहिरीं आउं पढ़ां थो, इहो ध्यानु सां ॿुधिजो, त उनमें तव्हांखे ख़बर अची वञे त जेको पाण बैत पढ़ियो हुनजो मक़सदु छा। वग़ैरह करियो वतन, पिर्त न छिननि पाण में। माना पखी जेके आहिनि से पाण में कतारूं करियो था वठनि, माना वलर करियो था वठनि। पिर्त छा खे चइबो आहे? दोस्ती खे, माना साथ खे। माना पंहिंजो साथ नथा छॾीनि, छो त उनखे ख़बर आहे त असीं गॾु हूंदासीं त असीं बचंदासीं, गॾु न हूंदासीं न बचंदासीं। पसो पखी अड़नि, पखियुनि लाइ इशारो करे फरमाए थो लतीफ़ साईं त पसो पखी अड़नि, माण्हू आहे नेठि घणो। माना ॿुधाए पियो त माण्हुनि खां पखियुनि में मोहबत वधीक आहे। माना असांखे हिकिड़ी मयार पियो ॾिए, ऐं तव्हांखे मयार कोन थो ॾियां, छो त तव्हां सभई पाण में भाइर बि हूंदव, दोस्त बि हूंदव, ऐं पाण में विढ़ंदा बि न हूंदव। जेकर तव्हां पाण में विढ़ो बि कोन था, तव्हांजी दोस्ती बि आहे, त माना पोइ तव्हां गॾु आहियो। पोइ लतीफ़ साईं जो इहो बैत ज़रूरु यादि रखिजो। हाणे आउं वरी हिकिड़ो दफ़ो पढ़ां थो, वरी ध्यानु सां पढ़िजो। ॻाल्हि सम्झ में अची वई की आउं पुछां कंहिंखां बि त तव्हां मामा केरु ॿुधाए त हींअर जेका ॻाल्हि मूं कई उहा तव्हां सम्झी, उनजो मक़सदु छा? ॿुधायो पुटु, तव्हां ॿुधायो, जीअं अचे, भले हिकिड़ो जुमिलो ॿुधायो, ॿ जुमिला ॿुधायो, पर ॿुधायो ज़रूरु।
ॾिसो न हिकिड़े पासे पखी आहिनि ॿिए पासे माण्हू आहिनि। हू चवे थो पखी पाण में दोस्तियूं रखियो था वतन, उन्हनि जी ज़रूरत आहे मजबूरी आहे, माण्हू विड़ी विया, मतिलबु माण्हुनि जी दोस्ती न रही आहे। केरु बि ॿुधाए तव्हां इहो बैत पोइ ऐं तव्हांखे ॿिए वारे यादि बि तव्हां खां पुछंदुसि, मतिलबु वग़ैरह करियो वतन, वरी 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 मुंहिंजे पुछां पढ़ो। हीउ साईं मोहम्मद उस्मान अलबसी जो बि उस्तादु आहे, ऐं साईं सलाह ॾिनी त जेका हिते ॿारड़ा पढ़नि था, ऐं इन्हनि खे सलाम कजे ऐं तव्हांखे लतीफ़ साईं जो बैत पढ़ाइजे इहो, ठीकु आहे। हाणे ॻाल्हि सम्झ में अची विया हलिया त छा शाइर जो मक़सदु हो त जीअं पखी पाण में गॾिया था वतन, की असां माण्हुनि खे हिक ॿिए सां दोस्ती रखणु खपे, असांखे हिक ॿिए खां धार न ॾियणु खपे पाण खे। हाणे वरी पढ़ो हुयो, वग़ैरह करियो वतन आवाज़, ताक़त हुजे आवाज़ में, ईअं जो छित न किरे, बसि छित न एतिरो आवाज़ु चङु कयो, छित खे रहम करियो। वग़ैरह करियो वतन, बिल्कुलु गॾियल आवाज़ अचणु खपे, अॻे पोइ न। वग़ैरह करियो वतन, पिरत न छिननि पाण में, तूं छो ॾिसो पढ़ी भर पढ़ न तूं बि ॾिस पेर हेठि करे वे, हा भाउ वरी पढ़ो। वग़ैरह करियो वतन, पिरत न छिननि पाण में, वग़ैरह करियो वतन, पिरत न छिननि पाण में, पसो पखियड़नि माण्हूअ मेठ घणो। माना असीं बि इहा उमेद था कयूं त तव्हां पाण में दोस्ती बि रखंदो, हिक ॿिए सां प्यार बि कंदो, ऐं हिकिड़े ॾींहुं तव्हां सुठा माण्हू थी ॾेखारींदो, ठीकु आहे। ओके, ख़ुदा हाफ़िज़।